अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे तोला ऐं प्यार सदाईं आहे। हिकु माउ पंहिंजे नए ॼावल ॿार खे हंज में खयूं ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾड़ा ॾींदी रही, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं उहो सभु कंदे उहा झूंगारींदी रही। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। ॿारु वॾो थियो, हू वॾो थियो, वॾो थियो, वॾो थींदो रहियो। 2 सालनि जो थियो त सॼे घर में डुकूं पाइणु लॻो। कॿटनि मां किताब किराए छॾींदो हो, रेफ्रिजरेटर मां खाधो कढी हेठि उछलाईंदो हो, माउ जी वाच खणंदो हो ऐं बाथरूम में छॾे ईंदो हो। कंहिं महिल अमड़ चवंदी हुई, हीउ मूंखे चरियो करे छॾींदो। पर जंहिं महिल राति थींदी हुई ऐं 2 सालनि जो ॿारड़ो निंड जी कच्छ में हलियो वेंदो हो त उहा संदसि कमरे जो दरु खोलींदी हुई, फर्श ते बांबड़ा पाईंदी ईंदी हुई ऐं खेसि गहरी निंड में ॾिसी हंज में खणंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾड़ा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं उहो सभु कंदे झुगारींदी हुई। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। नंढड़ो ॿारु वधियो वधियो ऐं अञा बि वॾो थियो। हाणे हू 9 सालनि जो थियो हो। हू राति जो मानी न खाइण लाइ ज़िद कंदो हो, खेसि व्यंजन न वणंदो हो ऐं जॾहिं नानी वटि ईंदी हुई त हू घटि वधि ॻाल्हाईंदो हो। संदसि मां एॾी त बेवस थी वेंदी हुई जो कॾहिं कॾहिं सोचींदी हुई त खेसि राणी बाग़ में वञी विकिणी अचे। पर राति थींदी हुई ऐं हू सुतल हूंदो हो त अमड़ चुपचाप संदसि कमरे में ईंदी हुई, फर्श ते बांबड़ा पाए संदसि निंड जी पक कंदी हुई ऐं पोइ खेसि हंज में खणी वठंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं उहो सभु कंदे उहा झूंगारींदी हुई। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। ॿारु वॾो थियो ऐं थींदो रहियो। हाणे हू मुछुनि जी सावक सां हो। संदसि दोस्त बि अजीबो ग़रीब हुआ। अजीब कपिड़ा पाईंदो हो ऐं अलाए कहिड़ी मौसीक़ी ॿुधंदो हो। कॾहिं कॾहिं माउ खे लॻंदो हो त हूअ ॼण राणी बाग़ में रहंदी हुजे। पर राति थींदी हुई त उहा माठ मीठ में संदसि कमरे जो दरु खोलींदी हुई, बांबड़ा पाए अंदरि ईंदी हुई। हू सुतल हूंदो हो त हेॾे सारे ॾाघे खे हंज में खणी वठंदी हुई ऐं तमामु आहिस्ते आहिस्ते लोॾा ॾींदे झुगारींदी हुई। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। जेतोणीकि हाणे खेसि उभ साही बि थींदी हुई। नौजवान वॾो थींदो वियो। हाणे हू मर्द बणिजी चुको हो। हुन घर छॾियो ऐं शहर में ॿी जाइ वरिताईं। पर कॾहिं कॾहिं अमड़ राति जो ऊंदाहीअ में पंहिंजी कार पाण ड्राइव करे पुट वटि ईंदी हुई। जे संदसि घर जूं सभु बतियूं बंदि हूंदियूं हुयूं त उहा दरी टपी ईंदी हुई, बांबड़ा पाए संदसि बेडरूम मां लंघंदी हुई। हूअ पक कंदी हुई त हू सुतल आहे त खेसि हंज में खणण जी कोशिशि कंदी हुई, जेका कोशिशि खांसि मुकमिल न थींदी हुई। पर वरी बि हूअ खेसि लोॾड़ा ॾींदी हुई, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं झुगारींदी हुई। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। माउ हाणे कुराड़ी थी वई हुई। उहा पोड़ी पए थी, अञा वधीक पोड़ी पए थी। हिकु ॾींहुं हुन पुट खे फ़ोन कई ऐं चयाईं, मूं वटां थी वञ भाउ, मां ॾाढी बीमार आहियां। पोड़ी त हूअं ई आहियां। सो पुट खेसि ॾिसणु आयो। पहिरियों भेरो हुन अमड़ खे हंज में खयूं ऐं लोॾा ॾियणु लॻो, आहिस्ते आहिस्ते, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं संदसि कननि में झुगारणु लॻो। तोला ऐं प्यार सदाईं आहे, तोला ऐं चाह सदाईं आहे। मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। उन राति पुटु पंहिंजे घर मोटियो त अंदरि बेडरूम ॾांहुं वेंदे ॾाकण ते अलाए केतिरी देरि चुपचाप बीठो रहियो ऐं पोइ हिकदमि मुड़ी उन कमरे ॾांहुं वियो जिते संदसि नई ॼावल धीउ
पंहिंजे पींघे में सुतल हुई। हुन आहिस्ते आहिस्ते विखूं खयूं, पक कयईं त नंढड़ी गहरी निंड सुतल आहे, ऐं आहिस्ते खेसि हंज में खणी वरितईं ऐं लोॾा ॾियणु लॻुसि, हेॾां होॾां हेॾां होॾां, ऐं झुंगारणु लॻो। तो लाइ प्यार सदाईं आहे, तो लाइ चाह सदाईं आहे, मां जेसीं जीअरी आहियां, मूं लाइ नंढड़ो तूं ई आहीं। परियां पुराणे घर में संदसि माउ जूं अखियूं ॿूटिजी वियूं हुयूं, उहो जहान छॾे वई हुई।